पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी वटि 6 बुलेट प्रूफ लग्ज़री गाॾियूं दुबईअ में हज़ारें एकड़ मिल्कियत ऐं ज़रई ज़मीन आहे। नामज़दगी कागज़नि सां लॻायल असासनि जे तफ़सीलनि मूजिबि आसिफ अली ज़रदारी खे हथियारनि, घोड़नि ऐं लाइव स्टॉक जो शौक़ु आहे, जंहिं ते हुन अरबें रुपया ख़र्च कया आहिनि। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे फ़राहम कयल तफ़सीलनि मूजिबि आसिफ अली ज़रदारी वटि गॾियल अरब इमारात जो अकामो बि आहे ऐं पाकिस्तान में 12 खां वधीक मिल्कियतुनि जो मालिक आहे, जॾहिं त शहीद बेनज़ीर भुट्टो जी 5 मिल्कियतुनि में बि संदसि शेयर्स आहिनि। सियासी मुख़ालिफ़नि ऐं कुझु मीडिया दावा कई हुई त आसिफ अली ज़रदारी जा फ्रांस, दुबई ऐं बर्तानिया में महल आहिनि। ॿिए पासे पीपी अॻवान पारां ज़ाहिर कयल असासनि में ॿुधायो वियो त दुबईअ में अल सफ़ा में हुन ख़ाली प्लाट 10 करोड़ रुपयनि में ख़रीद कयो। आसिफ अली ज़रदारी जे असासनि जी कुल मालियत 75 करोड़ 86 लख रुपया ॿुधाई वञे थी, जंहिं में अधु मिल्कियत संदसि पुट बिलावल भुट्टो ज़रदारी जी आहे। पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन वटि 3 टोयोटा लैंड क्रूज़र, 2 BMW ऐं 1 टोयोटा लेक्सस आहिनि ऐं इहे समूरियूं गाॾियूं बुलेट प्रूफ आहिनि। असासनि जे तफ़सीलनि मूजिबि घोड़नि ऐं ढोरनि जी कुल मालियत 9 करोड़ रुपया हुई, जॾहिं त वटसि हथियारनि जी मालियत 1 करोड़ 60 लख रुपया ॿुधाई वई। आसिफ अली ज़रदारी मूजिबि हुन लैंड मार्क्स में 1 करोड़ 29 लख रुपया, जॾहिं त आसिफ अपार्टमेंट्स हुमा हाइट्स में 8,90,000 रुपयनि जी सीड़पकारी कई आहे। नामज़दगी कागज़नि में हुन चयो त संदसि पाकिस्तान खां ॿाहिरि को बि कारोबार न आहे। अॻूणे सदर मूजिबि रुगो ज़रदारी ग्रुप प्राइवेट लिमिटेड में पार्क लेन ई स्टेट प्राइवेट लिमिटेड में 10,07,000 रुपया सीड़पकारी कई वई आहे, जॾहिं त ज़रदारी ग्रुप खे 45 लख कर्ज़ ॾिनो आहे। इन हवाले सां वधीक ॿुधायो वियो त वटनि 20 करोड़ 90 लख रुपया रोक आहिनि, जॾहिं त 8 करोड़ 97 लख रुपया सिल्क बैंक ऐं 1000 रुपया सिंध बैंक लाड़काने जी ब्रांच में जमा आहिनि। आसिफ अली ज़रदारी क्लिफ्टन में 2 प्रॉपर्टीज़ जो मालिक आहे, जंहिं जी क़ीमत 11 करोड़ 15 लख रुपया आहे, जॾहिं त डिफेंस हाउसिंग अथॉरिटी कराचीअ में 2000 गज़ जो बंगलो 8,50,000 रुपयनि में ख़रीद कयो वियो ऐं नवाब शाह में हिकु घर 2 करोड़ 25 लख रुपयनि जो आहे। आसिफ अली ज़रदारी नवाब शाह, लाड़काने, टंडे अलायार में ज़रई ज़मीन जो मालिक आहे, जॾहिं त नवाब शाह, मातली, बदीन, टंडोलायार में कुल 7,400 एकड़ ज़रई ज़मीन लीज़ ते वरिती वई आहे। पंहिंजे पीउ जियां पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि अरबपति आहे, जेको पाकिस्तान ऐं ॿाहिरें मुल्कनि में केतिरियुनि ई मिल्कियतुनि जो मालिक आहे ऐं दुबई ऐं बर्तानिया में सीड़पकारी कयल आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां फ़राहम कयल असासनि जे तफ़सीलनि में चयो वियो आहे त वटसि 5 करोड़ रुपया रोक आहिनि, जॾहिं त 1 करोड़ 38 लख रुपया बैंक अकाउंट्स में जमा आहिनि, पर वटसि का बि गाॾी न आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जूं गॾियल अरब इमारात में 2 रिहायशी मिल्कियतूं आहिनि, जॾहिं त क्लिफ्टन कराची बिलावल हाउस जी मालियत 30 लख रुपया ॿुधाई वई। वटसि दुबईअ में हिकु विला आहे, जेको खेसि तोहफ़े तौरु मिलियो हो। असासनि जे तफ़सीलनि मूजिबि बिलावल भुट्टो ज़रदारी जूं सॼे मुल्क में 20 रिहायशी मिल्कियतूं, कमर्शियल ऐं ज़रई मिल्कियतूं आहिनि, जेके घणो करे संदसि वालदेन, ॾाॾे ऐं ॿियनि तरफ़ां तोहफ़े में ॾिनियूं वयूं। इन खां सवाइ बिलावल भुट्टो ज़रदारी वटि 12 लख रुपयनि जा बॉन्ड्स आहिनि, जेके संदसि माउ जा ॾिनल आहिनि, जॾहिं त ज़रदारी ग्रुप ऐं पार्क लेन ई स्टेट में 11 लख रुपयनि जी सीड़पकारी कई आहे। बिलावल जी दुबईअ में 22 ऐं बर्तानिया में 1 सीड़पकारी आहे, जेका घणो करे संदसि माउ खेसि तोहफ़े में ॾिनी हुई। पीपी चेयरमैन वटि 30 लख रुपयनि जो असलो आहे, जॾहिं त फर्नीचर ऐं ॿिए इस्तेमाल जी शयुनि जो अघु 30 लख रुपया ॿुधायो वियो आहे।